खिप्रो में जसकम ज़िले सांगड़ पारां सिंध अंदर इंतहा पसंदी ऐं धारियुनि जे आबादगारीअ ख़िलाफ़ पैगाम लतीफ़ रैली खिप्रो जे हथुंगो रोड खां खिप्रो जी शहीद चौक ताईं रैली कढी वई। रैली जे अॻुवाण जसकम ज़िले सांगड़ जे चीफ ऑर्गेनाइज़र आज़ाद कुंभर, अकबर मरी, खैरल पहोड़, अब्दुल नबी बुर्दी, मेहरान सिंधी, शौकत बुर्दी, मोहम्मद अली खोस्तो, ख़ालिद सिंधी ऐं ॿियनि कई। इन मौक़े ते अॻुवाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त साईं हीअ सिंध हज़ारे साल सूफ़ियुनि जी सरज़मीन रही आहे। ही सूफ़ियुनि जी धरती आहे। हिते मज़हबी इंतिहा पसंद जी का बि गुंजाइश न आहे। हिते सिंध जे अंदरि ॿाहिरां ख़ासि करे अफ़गानिस्तान मां आयल माण्हू जे अची हिते मज़हबी इंतिहा पसंदी फैलाई। असांजे नबी जो बि हुकुम आहे, अलाह जो बि इहो हुकुम आहे त मुंहिंजे रसी खे मज़बूती सां पकड़ियो, पाण में फ़िरका न करियो। इहा इन मज़हबी इंतिहा पसंदी जे ख़िलाफ़ु जीअं सिंध क़ौमी महाज सॼी सिंध जे अंदरि हिते ही सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे। हिते लतीफ़ ऐं मदन बि गॾु रखियल आहिनि। हिते शिया या सुन्नी जी का बि गुंजाइश न आहे। अॼोको असांजो इहे रैली जेको आहे पैगाम लतीफ़ रैली आहे। असां लतीफ़ जो पैगाम खणी निकिता आहियूं त सिंध अंदरि कंहिं बि इंतिहा पसंदी कंहिं बि फ़िरके वारे जी गुंजाइश न आहे। सिंध जेको आहे सूफ़ियुनि जी धरती आहे। हिते हर मज़हब खे, हर अक़ीदे खे पंहिंजे आज़ादी ॾिनल आहे, आज़ादी सां रही सघे थो। इन लाइ असांजो एहतजाज आहे। असांजो मुतालबो इहो आहे त सिंध अंदरि जेके अॻुवानी आहिनि उन्हनि खे निकाली ॾिनी वञे। सिंध अंदरि जेके सिंध जे हक़नि जी ॻाल्हि कनि था, क़ौमी कारकुन आहिनि, उन्हनि खे टार्चर कयो या उनखे टारगेट करे क़तल कयो वञे। उन क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इहे क़ातिल थियण वारो सिलसिलो बंदि कयो वञे। इंतिहा पसंदी जे हवाले सां ताज़ो ई खिपरे में जेको वाक़ियो थियो मज़हबी फ़िरके वारियत जो, उन जी निंदा कयूं था ऐं उन जी पादाश में असां जेका असां रैली कढी आहे, जंहिंखे असां पैगाम लतीफ़ जो उनवान ॾिनो आहे। पैगाम लतीफ़ जो उनवान उन हवाले सां त पैगाम लतीफ़ ईअं आहे जो आलम सभु आबाद करी। सो आलम सभु आबाद करी जो पैगाम ईअं आहे जो माना पूरे दुनिया में, पूरे आलम में अमुन जो पैगाम आहे। उन अमुन जे पैगाम जी प्रचार लाइ करे असां हीअ रैली कढी आहे। ऐं असां सिंधी क़ौम खे हिकिड़ो मैसेज ॾियणु चाहियूं था, तव्हां जेकॾहिं पैगाम लतीफ़ ते अमल पैरा थियो त पूरे आलम में अवां अमुन जी प्रचार करे सघो था। छो जो असल में पैगाम लतीफ़ ई पैगाम सिंध आहे। जीअं साईं जेम सैद अॼु जसकम जी तरफ़ां जेका इहा असांजी रैली आहे उहा मज़हबी इंतिहा पसंदी वधंदड़ जंहिंजो रेशो खिप्रे शहर जे लिहाज़ पर असां बैन अल-अक़वामी सतह ताईं जेके मज़हबी इंतिहा पसंद आहिनि, जेके मुस्लमान जे नाले ते, दीन जे नाले ते ऐं माना इंतिहा पसंदी जेके फैलाईंदा आहिनि, असां उन्हनि जे ख़िलाफ़ु निकिता आहियूं। त हीअ असां जेको आहियूं सिंध जा जेके पांधीड़ा आहियूं उहे साईं सचल जा पांधीड़ा आहियूं, भिटाई साहिब जा आहियूं, शाह इनायत जा, ऐं असीं सूफ़ियुनि ऐं ओलियान ऐं दरवेशनि जा, मुकफ़रनि जा, उन्हनि जा पैरोकार आहियूं। असां हक़ ऐं सच जी ॻाल्हि खणी हलंदा आहियूं। असां सदाईं इहो पैगाम ॾिनो आहे। असांखे सिर्फ़ु मोहबत ऐं अमन जो दर्स ॾिनो आहे। असां किथे बि इंतिहा पसंदी जेका हूंदी आहे उन जी रस्ता रोक सदाईं असां जसकम जी तरफ़ां कई आहे। अॼु मुर्शिद लतीफ़ जो पैगाम खणी खिप्रे शहर में पहुता आहियूं। हिन रैली जो मक़सदु इहो आहे त सिंध जे अंदरि मज़हबी इंतिहा पसंदी खे जेके दुरियूं हथी ॾियनि पिया, असां हुनजी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कयूं था। असां ॿुधायूं था त सिंध सदियुनि खां अमन ऐं मोहबत प्यार जी धरती रही आहे। हितां जा माण्हू सदियुनि खां महिमान नवाज़ प्यार भरिया माण्हू रहिया आहिनि। अॼु अफ़गानी ऐं धारिया जेके माण्हू हिते आया आहिनि, उन्हनि जे करे सिंध में मज़हबी इंतिहा पसंदी जेको आहे वधे थी पई। असां हुकुमरान खां पुरज़ोर इहो मुतालबो था कयूं त फौरी तौर ते खिप्रे समेत समूरी सिंध अंदरि जेका बि मज़हबी इंतिहा पसंदी वधे पई हुनखे रोकियो ऐं धारियुनि खे हितां खां तड़े आबाद ऐं धारी आबादकारी खे तड़े कढो हितां। असांजो शुरू खां वठी इहो ई मौक़ुफ़ आहे। साईं जेम सैद जो नज़रियो इहो चए थो त असां कंहिं बि मज़हबी इंतिहा पसंदी खे रद्द था कयूं। सिंध हमेशह सूफ़ियुनि जी धरती रही आहे ऐं असीं सूफ़ीअज़म जा पोइ लॻा आहियूं। हीअ जेके धारिया ॿाहिरि मुल्कनि मां जेके माण्हू आया आहिनि उन्हनि हिते इंतिहा पसंदी वधाई आहे ऐं असीं जीअं सिंध क़ौमी महाज उनखे मुकमल तौर ते रद्द थी करे। बाक़ी जेके क़ौमी कारकुन खंभिजनि था उहो इन्हनि जो इहो ई ॾोह आहे जेको सिंध जी ॻाल्हि थो करे, सिंध जे हक़नि जी ॻाल्हि थो करे, उनखे खणी खंभे गुम करे था छॾनि। सिंध अंदरि इंतिहा पसंदीअ करे सिंध जो अमन ख़राब कयो पियो वञे। सिंध अमन जी धरती आहे जिथे प्यार, मोहब्बत ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो वञे थो। सिंध मां धारनि खे निकाली ॾिनी वञे। वधीक हुननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।